बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ ॿियो दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन वटि इल्म जी अहमियत। पहिरियों हिन सबक़ जो लफ़्ज़ मञूं, पोइ सवाल जवाब ऐं उनखां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना, सवाल जवाब ऐं ॿियनि एक्सरसाइज़नि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ सही माना दुरुस्त, लफ़्ज़ बामक़सद माना मक़सद वारी, लफ़्ज़ हैवान माना जानवर, लफ़्ज़ मुहसिन माना अहसान कंदड़, लफ़्ज़ सवलाई माना आसानी, लफ़्ज़ पिरायो माना हासिल करियो, लफ़्ज़ बुनियादी माना अहम, लफ़्ज़ मुयसर माना हासिल, लफ़्ज़ मुशरिक माना शिरक कंदड़, लफ़्ज़ मुअल्लिम माना उस्ताद, लफ़्ज़ हिदायतूं माना नसीहतूं या हुक्म, लफ़्ज़ जुगाए माना घुर्जे, लफ़्ज़ शोबे माना हिस्से, लफ़्ज़ परख माना फ़र्क़ करण, लफ़्ज़ साञह माना अकुल या सम्झ। मिश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन इल्म बाबति छा फ़रमायो आहे। जवाब, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इल्म बाबति फ़रमायो आहे त इल्म हासिल करणु हर मुसलमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे ऐं इल्म पिरायो पींघे खां क़बर ताईं। बे, जंगे बदर में क़ैद थी आयल पढ़ियल क़ैदियुनि खे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन छा फ़रमायो हो। जवाब, जंगे बदर में क़ैद थी आयल पढ़ियल क़ैदियुनि खे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो त अव्हां मां जेको क़ैदी 10 मुसलमाननि खे लिखणु पढ़णु सेखारींदो उनखे आज़ादु कयो वेंदो। जीम, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन इल्म जो दरवाज़ो कंहिंखे सॾियो आहे। जवाब, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही वसल्लम जिन इल्म जो दरवाज़ो हज़रत अली करमल्लाहु वजहू खे सॾियो आहे। दाल, इंसान ज़ात जो सभ खां वॾो मुअल्लिम केरु आहे। जवाब, इंसान ज़ात जो सभ खां वॾो मुअल्लिम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही वसल्लम जिन आहिनि। हे बीबी आयशा, पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जे बारे में छा फ़रमायो आहे। जवाब, बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही वसहाबिही वसल्लम जिन जे बारे में फ़रमायो आहे त पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सॼी हयाती इंसान ज़ात खे इल्म सेखारींदे गुज़री। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि बख़ील, बेदार, साञाह, वही, गुरूर, शऊर। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ बख़ील माना कंजूस, जुमिलो लिखंदासीं
बख़ील माण्हूअ जी मुआशिरे में इज़्ज़त न हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे बेदार माना सुजाॻ। जुमिलो लिखंदासीं असांखे बेदार थियणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे साञह माना सम्झ। जुमिलो लिखंदासीं अल्लाह साईं असांखे साञह अता करे। पोइ लफ़्ज़ आहे वही माना ख़ुफ़िया इशारो। जुमिलो लिखंदासीं अल्लाह ताला पंहिंजनि पैगम्बरनि ते वही मोकिलींदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे गुरूर माना तकब्बुर। जुमिलो लिखंदासीं असांखे गुरूर न करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे शऊर माना अकुल या सम्झ। जुमिलो लिखंदासीं अल्लाह ताला खां दुआ आहे त असांखे सही शऊर अता फ़रमाए। नंबर 3 हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। जी दोस्तों हाणे लफ़्ज़ आहिनि हिननि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ आलिम ज़िद जाहिल। लफ़्ज़ सच ज़िद कूड़। लफ़्ज़ तरक़ी ज़िद तंज़ली। लफ़्ज़ बदी ज़िद नेकी। लफ़्ज़ जंग ज़िद अमुन। लफ़्ज़ सही ज़िद ग़लत। नंबर 4 आम शयुनि नालनि ऐं जायुनि खे इस्म आम चइबो आहे ऐं ख़ासि नालनि शयुनि ऐं जायुनि खे इस्म ख़ासि चइबो आहे। हेठिन लफ़्ज़नि मां इस्म आम ऐं इस्म ख़ासि खे धार करे लिखो। इस्म आहिनि इंसान, पींघो, बदर, मुअल्लिम, चीन, मुशरिक। जी दोस्तों हाणे इस्म आम ऐं इस्म ख़ासि धार करे लिखंदासीं। इस्म आम आहिनि इंसान, मुअल्लिम, मुशरिक, पींघो। इस्म ख़ासि आहिनि बदर, चीन। नंबर 5 हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों हाणे खाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। अलिफ इल्म इंसान जी टीं अखे आहे। खाल में लिखंदासीं इल्म। बे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वालैहि व असहाबिही वसल्लम जिन जी सॼी हयाती इंसान ज़ात खे इल्म सेखारींदे गुज़री। पहिरें खाल में लिखंदासीं हयाती, ॿिए खाल में इल्म। जीम इल्म इंसान खे पाण सुञाणण सां गॾु पंहिंजे रब खे सुञाणण जी साञाह सेखारे थो। पहिरें खाल में लिखंदासीं पाण, ॿिए खाल में रब। नंबर 6 इल्म जी अहमियत बाबति 10 जुमिला पंहिंजे नोटबुक में लिखो। जवाब इल्म जी अहमियत बाबति 10 जुमिला हेठि ॾिजनि था। जुमिलो नंबर 1 इल्म इंसान खे सही इंसान बनाए थो। जुमिलो 2 इल्म इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु करणु सेखारे थो। जुमिलो 3 इल्म इंसान जी टीं अखे आहे। जुमिलो 4 इल्म ज़िंदगी आहे ऐं जहालत मौत आहे। जुमिलो 5 इल्म हिकु रोशनी आहे। जुमिलो 6 इल्म हिकु ताक़त आहे। जुमिलो 7 इल्म पींघे खां क़बर ताईं हासिलु कंदा रहो। जुमिलो 8 इल्म हर मुसलमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ आहे। जुमिलो 9 इंसान जी तरक़ीअ जो राज़ इल्म में रखियलु आहे। जुमिलो 10 इल्म इंसान खे पंहिंजे रब खे सुञाणण जी साञाह ॾिए थो।